पन्नो वाकिल जे मेन प्राइमरी स्कूल हाजी अब्दुर्रहीम जतोई जे 12 जो गफरला लाखो जी क़त्ल वाक़े जे ख़िलाफ़ पेटीएलएफ जे सर ते उस्तादनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। अचो त उन्हनि उस्तादनि खां पुछो उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे उस्तादनि जो हिन हिकिड़े महीने जे दौरान 5-6 असांजा उस्ताद जेके असांजा मेन माण्हू हुया उन्हनि खे क़त्ल कयो आहे। कॾहिं हिदायत लाइ लोहार जी सूरत में उस्ताद खे बेदर्दी क़त्ल करे रोड ते उछलायो वियो, कॾहिं अली मुराद भंगवार जी सूरत में उनखे बेदर्दीअ सां क़त्ल करे उछलायो वियो, कॾहिं उस्ताद जखराणी हो उन जी सूरत में वरी हाणे जेको आहे असांजे पेटीएलएफ घोटकी ज़िले जो असांजो बहादुर दोस्त हो ज़फ़र लाखो साहिबु उनखे बेदर्दीअ सां जेको आहे क़त्ल करे रोड ते उछलायो वियो। असां इन सभिनी शयुनि जी मज़म्मत था कयूं। असां पेटीएलएफ जे तरफ़ां जेको आहे मुकमल तौर ते असां तहरुकम अची चुका आहियूं। अॼु सॼे सिंध जे तालुके हेड क्वार्टरनि में सिंध में वधंदड़ बदअमनी ऐं ख़ासि करे उस्तादनि खे जेको टारगेट तौर ते क़त्ल कयो थो वञे, अॼु उनजे ख़िलाफ़ सॼी सिंध में अंदरि तालुके हेड क्वार्टरनि में एहतजाज आहे। पूरी सिंध में इहा लाक़ानूनियत जेका आहे उहा हिन वक़्तु उनजो दौरु हली रहियो आहे। असां बार बार एहतजाज अॻ में बि रिकॉर्ड कराया आहिनि। हाणे वरी इन सिंध गवर्नमेंट खे इहो अल्टीमेटम ॾियूं था त जल्द खां जल्द जेके बि उस्ताद आहिनि असां जेके शहीद थी चुका आहिनि, ख़ासि करे ज़फ़र लाखो हाणे जेको ताज़ो थियो आहे शहीद, उन जा जेके बि कातिल आहिनि, जेके सहूलियतकार आहिनि, जेके धाड़ियल आहिनि, उनखे घटि में घटि उनखे गिरफ़्तार त कयो, उन्हनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो न। अमन अमान जॾहिं थींदो आहे रूल ऐं रेगुलेशन जो पासदारी थींदी, रूल रेगुलेशन जी पासदारी थिए कोन थी, इन जे करे लाक़ानूनियत आहे। लाक़ानूनियत त तॾहिं थींदी न सही जॾहिं उसूल जो मतिलबु जेका पासदारी थींदी। इलाही जेको आहे ॾुखाईंदड़ वाक़ियो थियो आहे जंहिंमें असांजा उस्ताद बिरादरी जा जेके चंद उस्ताद आहिनि उहे शहीद थी विया आहिनि। इहे जेको आहे सिंध में बदम इलाही वधी वई आहे। इन जो कोई बि जेको आहे सो इनखे ॿुधी ॾियण लाइ तयारु न आहे। ख़ासि करे असां पीपल्स पार्टी हुकूमत खां इहा घुर था कयूं पिया त असां सिंध में अमन अमान जी जेको आहे सो थोरो ख़्यालु रखियो वञे, छो त अमन अमान हूंदो त सिंध ख़ुशहाल हूंदी। सिंध ख़ुशहाल हूंदी, असांजे तदरीसी अमल सुठे नमूने सां हलंदा, असांजी सिंध जेको आहे आबाद रहंदी। जी पेटीएलएफ अॻवान ज़िले घोटकी जे जेको आहे शहीद उस्ताद ज़फ़र लाखो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पन्नो वाकिल में बि जेको आहे एहतजाज जो सिलसिलो हलंदड़ आहे। उस्तादनि जो मुतालबो आहे त शहीद ज़फ़र लाखी जा जेके कातिल आहिनि उहे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कंहिं कैफ़र किरदार ताईं पहुचाए वञनि।